अदलिया जे मामलनि में कंहिंजी बि मुदाख़लत क़बूल न आहे। जॾहिं खां चीफ जस्टिस थियो आहियां मूंखे हिकु बि जज वटां मुदाख़लत जे हवाले सां शिकायत न मिली आहे। मुदाख़लत जा जेके बि वाक़िआ रिपोर्ट थिया आहिनि उहे मुंहिंजे उहिदो संभालण खां पहिरीं जा आहिनि। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ जो सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन खे ख़िताब हुन चवणु आहे त माण्हू पंहिंजे सक़ाफ़ती विरसे सां सुञाता वेंदा आहिनि। कराची में केतिरियूं ई तारीख़ी इमारतूं आहिनि। संदसि तजवीज़ आहे त उहे इमारतूं बिल्डर्स खे न ॾिनियूं वञनि। सुप्रीम कोर्ट कराची में सीएम हाउस, गवर्नर हाउस ऐं रेंजर्स हेडक्वार्टर समेत ॿियनि समूरियुनि इमारतुनि ॿाहिरां रंडकू हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो। 3 ॾींहनि अंदरि समूरियूं हददख़लियूं हटाए रिपोर्ट पेश करण जी हिदायत। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में हददख़लियुनि बाबति केस जी ॿुधणी KMC जा रोड क्लियर कराए हददख़लियुनि जे ख़ात्मे बाबति ख़र्च बि रंडकू कंदड़नि खां वसूल करण जो हुकुम। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ रिमार्क्स ॾिना आहिनि त रेंजर्स हेडक्वार्टर ऐं सीएम हाउस अॻियां फुटपाथ छो वालारियल आहिनि। फुटपाथ बिना देर ख़ाली कराया वञनि। सरकारी वकील आगाही ॾिनी त सिक्योरिटी ख़दशनि सबबि फुटपाथ बंदि कया आहिनि। चीफ जस्टिस जो चवणु हो त जेकॾहिं सिक्योरिटी जा ख़दशा आहिनि त उन्हनि जायुनि खे ॿिए हंधि मुंतक़िल कयो वञे। ॿिटो मयार बर्दाश्त न कयो वेंदो। तव्हां चाहियो था त आम माण्हुनि ते हमला थियनि ऐं तव्हां महफ़ूज़ रहो। बिलावल भुट्टो ज़रदारी सां सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार से मुलाक़ात। पीपल्स पार्टी चेयरमैन के सिंध में अमन अमान जी सूरत हाल के हवाले से ब्रीफिंग। घरू वज़ीर अमन अमान के हवाले से बिलावल भुट्टो ज़रदारी खां रहनुमाई घुरी वरिती। सिक्योरिटी फोर्सेस जो खैबर ज़िले में इंटेलिजेंस जी बुनियादी ऑपरेशन फायरिंग जी ॾेवट दौरान 3 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ। ISPR मूजिब मारिजी वियल दहशतगर्दनि में सुहेल उर्फ अज़मतू ऐं हाजी गुल उर्फ ज़रकवी शामिल।